विरासती में ख़बर ईंदा आलू त प्रेस क्लब अॻियां सोबुद्रो वासी ॻोठाणनि जो औरत सां गॾु सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो इंसाफ़ जी घुर। इम्तियाज़ चुणियो पंहिंजी ज़ाल रीमा चुणियो ऐं गुलाम हैदर चुणियो। एहतिजाज कंदे ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु मिसमात रीमा पाड़े मां सामान वठण वई त बासर ज़फर चुणियो पंहिंजे 5 साथियुनि सां गॾु ज़बरदस्ती अगवा करे बाग में गीले विया, जिते हिननि औरत खे ॾाढाई जो निशानो बणायो वियो। हिननि ॿुधायो त असां सोबुद्रो पुलिस थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई, पर पुलिस जवाबदारनि सां ॿुट बणियल आहे। हिननि चयो त असांजो फ़ैसिलो पिणु थियो हो, जंहिं फ़ैसिले में ज़फर ऐं संदसि साथी ॾोही थिया ऐं हिननि ते ॾंड पियो हो, पर हाणे ज़फर चुणियो ऐं संदसि साथी असांखे ॻोठ मां लॾाइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त असां हाणे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हू असांखे क़त्ल करणु चाहिनि था। हिननि DIG सकर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त खुदारा ज़्यादती जो निशानो बणाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।